भक्त त्रिपुरदास चो जय श्री कृष्ण। ॾाढी भगवान जी भक्ति कंदा, ॾाढो प्रेम भगवान सां। उन्हनि जो हिकिड़ो नियम हुयो, साल में जेॾी महिल थधि जो मौसम ईंदो हुयो त जेको उन्हनि जो गुरुदर हुयो, जिते प्रभुअ जी सेवा हलंदी, उते हिकिड़ो सुंदर थधि जो कपिड़ो पोशाक मोकिलींदा भगवान जे लाइ। ॾाढी सुंदर ऐं धनवान हुया, राजा जा दोस्त हुया, खूब धनवान हुया त्रिपुरदास। त कॾहिं बि कमी न कंदा, दिल सां सेवा कंदा धन जी। खूब महांगो वस्त्र वठी करे थधि में ऐं उनखे चङी तरह सुभाए करे, उनमें कॾहिं कॾहिं त क़ीमती आभूषण बि लॻाए करे भगवान जे दर ते, पंहिंजे गुरुनि जे दर ते मोकिलींदा। पोइ उन्हनि जे तरफ़ां उहा सेवा थींदी। काफ़ी साल इहो परंपरा, इहा सेवा हली विधिवत नियम सां। पर भगवान जी अहिड़ी लीला, हिकिड़ो समय अहिड़ो आयो कि ॾाढी ग़रीबी ॾिसणी पई। धन हली वियो, ग़रीबी अची वई ऐं थधि जो मौसम साम्हूं। हाणे त वीचारे वटि खाइण जे लाइ कुझु न हूंदो हुयो चङी तरह। त मन में भाव आयो कि हाणे मां प्रभु जी सेवा जे लाइ उहो पोशाक कीअं मोकिलींदुमि, कीअं उहा सेवा कंदुमि जेकी मां विधिवत हर साल कंदो आयो आहियां। थींदो आहे न भाई, कई बार जेको असां नेम निभाईंदा आहियूं, कॾहिं कोई हफ़्ते जो नेम निभाईंदो आहे, कोई महीने वारो, कोई 6 महीननि वारो, कोई साल वारो बि। त उहा आदत बणिजी वेंदी आहे, उन मां प्रेम थी वेंदो आहे। रोअण लॻा कि हाणे उहो प्रभु जी सेवा मां कीअं कंदुमि भाई, जेकी हर साल कंदुमि। भगवान जे साम्हूं रोअनि। ऐं एतिरे में समय अची वियो त उन मंदिर मां, उन गुरुदर मां कुझु सेवादारी बि आया। उहे सभिनीनि खां वञी सेवा वठंदा हुया, जेकी हर साल जंहिंजी सेवा लिखियल हूंदी। त त्रिपुरदास वटि बि पहुता, चई संतन मोकिलियो आहे, पुजारी जी मोकिलियो आहे, भगवान जी तव्हां हर साल जेकी सेवा कंदा आहियो पोशाक जी ॾियो। त घर में कुझु सामान पियो हुयो, उहो विकिणे आया। थोरा सा ई पैसा मिलिया, उन्हनि मां हिकिड़ो कपिड़ो वठी आया, जेको कुझु ख़ासि न हुयो, कोई महांगो न हुयो, कोई सुठो बि न हुयो, साधारण हिकिड़ो मामूली कपिड़ो वठी आया। ऐं रोई रोई करे सेवकनि खे प्रार्थना कयूं, चयूं हिन बार सेवा में इहो कपिड़ो खणी वञो। सेवक चुपचाप हथ जोड़े चयूं जी जी, जेकी तव्हांजी आज्ञा। उन्हनि वरितो। त्रिपुरदास रोकियो, चयूं ॿुधो, हर बार तव्हां मुंहिंजो कपिड़ो खणी वञी करे भगवान खे पाराईंदा आहियो न, इहो भगवान जे लाइक़ु न आहे। इहो कपिड़ो तव्हां भगवान खे न पाराइजो। त पोइ कहिड़ी सेवा में? चई ॿी कहिड़ी बि सेवा में मंदिर में लॻाए छॾिजो, पर भगवान ताणी न खणी वञिजो, छो जो इहो लाइक़ु ई न आहे। ऐं लाइक़ु त मां बि न आहियां, पर भगवान एॾा साल इहा सेवा वरिती, उहो उन्हनि जी कृपा आहे। हे तव्हां कहिड़े बि कम में आणे छॾिजो, कपिड़ो भगवान खे न पाराइजो। ऐं ॿुधो, पुजारी जीअ खे बि, मुंहिंजे गुरु जीअ खे बि न ॿुधाइजो। चयो ठीकु आहे। सेवक उहो कपिड़ो खणी विया ऐं वञी सेवा में लॻाए छॾियूं। कहिड़ी सेवा में लॻायूं? जिते संगत भंडारो कंदी, उते काथे उन्हनि विछाए छॾियो कि भाई ठीकु आहे, भक्त जो भाव आहे, मंदिर जी सेवा में लॻी वेंदो। उन्हनि सेवा में लॻाए छॾियो। हाणे पुजारी जी थधि जो समय, भगवान खे जेॾी महिल शयन करायो, आराम करायो, त तव्हां ॾिठो हूंदो कई मंदिरनि में नियम अथव, भगवान खे थधि जे वक़्तु न कोई कंबल पाराईंदो आहे, कोई शाल, कोई चादर, कोई कुझु न कुझु, ताकि भगवान खे बि थधि न लॻे। इहो भाव आहे भक्तनि जो। त पुजारी जी विया, भगवान खे उन्हनि शयन करायो। पोइ जेॾी महिल उन्हनि वस्त्र जेको पाराईंदा हुया थधि में, कोई बि उहो वस्त्र जेॾी महिल पारायो, त भगवान उन्हनि खे आवाज़ ॾिनी। भगवान प्रेम सां उन्हनि सां ॻाल्हाईंदा पुजारी जी सां, ओ बाबा जी, ओ बाबा जी। हा प्रभु, छा खपे तव्हांखे, आज्ञा कयो। बाबा जी मूंखे ॾाढी थधि थी लॻे, भगवान चवनि था, मूंखे ॾाढी थधि थी लॻे। संतन सोचियो अॼु लॻे तो थधि ॾाढी वधीक आहे भाई, त हिकिड़ो ॿियो बि कपिड़ो खणी आया भगवान खे, उहो बि शाल करे पाए छॾियो। प्रभु हाणे ठीकु आहे? न न न, अञा थधि थी लॻे। भगवान चवनि था अच्छा। वरी टियों कपिड़ो खणी आया भगवान खे, उहो बि ओढ़ायूं। प्रभु हाणे थोरो ठीकु आहे? चवनि था न, अञा थधि लॻे थी भाई, थधि वई न आहे। ईअं करे करे 8-10 कपिड़ा भगवान खे पारायूं। प्रभु हाणे न। भगवान चवनि था न, मूंखे थधि थी लॻे। संत चवनि था, भगवान वरी साओ करे ॾंद बि किटकिटाए था ॾेखारनि। भगवान जा होठ जेका हुया उहे नीरा पइजी विया। चवनि था ॾिस केॾी थधि थी लॻे भाई, कुझु कर बाबा, कुझु कर।
तो संत समझी विया कि भगवान जी कोई लीला है। ये मां जेतरा कपड़ा पाराईंदुमि भगवान के थद ही लगंदी, कोई तो लीला है, कोई तो गाल आ। संत भी ॾाढा पहुतल सेवकन के सॾ क्यों जो हेॾे चो भाई हर साल जिनजी सभिनीनि जी सेवकन जी सेवा ईंदी आहे सभिनीनि जी आई आहे, नाला ॿुधायो कंहिंजी कंहिंजी आई आहे। सेवकन ॿुधायो च हिन जी बि सेवा आई, हिन जी बि सेवा आई, हुन जी बि सेवा आई। संतन पुछियो त्रिपुरदास जी सेवा आई आहे, हुनजो नालो तो न खयो तो, चुप थी विया। अरे ॿुधायो भाई उनजी सेवा छा हिन बार उन सेवा न मोकिली आहे? सेवक चयो बाबा मोकिली त आहे, पर उन जेको कपिड़ो ॾिनो चयो भगवान जे लाइक़ु न आहे, ॿी कोई सेवा में लॻाए छॾिजो। त असां संगत जी सेवा में लॻाए छॾियोसीं, तव्हां ताणी न पहुचण ॾिनोसीं। भक्त मना कयो असांखे। संत मुस्कुराइण लॻा, चयूं बसि इते ई ॻाल्हि अटकी पई आहे। अरे जल्दी वञो उहो कपिड़ो खणी अचो। चयो बाबा उहो त सेवा में लॻी वियो, तो थोरो मेरो बि थी वियो आहे। चई अरे छॾियो भाई भगवान कुझु न ॾिसंदा, तव्हां तुरंत खणी अचो। थोड़ो मेरो भी थी वियो, कपड़ो धूल मिट्टी लगी वही, वो कपड़ो ता खणी आया, तुरंत छंडे करे संतन के ॾिनऊं सेवकन। भगवान की जीअं ई संतन उड़ायो, प्रभु हाणे त खुश आयो, हाणे सब ठीक आ, थद वई। भगवान चवण लगा न अना थद थी लगे। चओ जय श्री कृष्ण। भगवान चवंदा न भाई अना थद लगी थी, थद ॾाढी आ। अरे प्रभु को हाणे तहां ही ॿुधायो तव्हांजी थद कीअं वेंदी। भगवान चवनि था पहिरों जेके 10 ई कपिड़ा पाता अथई उहो सभु लाहे, केवल त्रिपुरदास जो कपिड़ो पाराए त थद वेंदी। चओ हरे राम। वाह प्रभु वाह। संतन तुरंत वो पोशाक जेकी भी भगवान जी जेके भी कपड़ा उन्हनि पाता सभु लाथा, केवल त्रिपुरदास जो वो जेको पुराणो मेरो कपिड़ो हुयो भगवान खे जीअं ई पातऊं, भगवान चवनि था हाणे राहत मिली आहे। चओ हरे राम। हाणे राहत मिली आहे। भगवान केवल भाव ॾिसंदा आहिनि, केवल भाव ॾिसंदा आहिनि, केवल प्रेम स्वीकार कंदा आहिनि। भाई इहो भक्त खे जॾहिं भाव ख़बर पियो कि भगवान अहिड़ी लीला कई आहे, त त्रिपुरदास जी भक्ति अञा वधी वई, अञा प्रेम वधी वियो, अञा श्रद्धा वधी वई भगवान जे प्रति। चओ जय श्री कृष्ण। केवल भाव प्रभु स्वीकार कंदा आहिनि।